बांदी प्रेस क्लब ते पसंद जो परणो कंदड़ जोड़ी जो माइटनि ख़िलाफ़ एहतिजाज। पसंद जो परणो करण बाद माइट जान जावेरी बणिजी क़त्ल करण चाहिनि था, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जोड़ी जी वस वारनि खे अपील। बांदी में पसंद जो परणो कंदड़ जोड़ी नारी आयशा सोलंकी ऐं नौजवान दिलशेर सोलंकी एहतिजाज कंदे चयो त हुननि पंहिंजे रज़ा ख़ुशी सां पसंद जो परणो कयो आहे, जंहिंखां पोइ नारी जा माइट संदन जान जा वेरी बणिजी खेनि क़त्ल करण चाहिनि था। नारी आयशा सोलंकी इल्ज़ाम हणंदे चयो त हू आकिल ऐं बालिग़ आहे, जंहिं पंहिंजे मर्ज़ी मूजिबि नौजवान दिलशेर सोलंकी सां पसंद जो परणो कयो आहे, पर संदसि माइटनि मुड़ुसु दिलशेर सोलंकी ख़िलाफ़ अग़वा जो कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे। केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस मुड़ुस जे माइटनि ख़िलाफ़ धरती ड्रामो करे छॾियो आहे। नारी आयशा सोलंकी DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कंदे चयो त संदसि मुड़ुस ख़िलाफ़ दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ फराहम कयो वञे। जनत नौजवान दिलशेर सोलंकी ऐं उन जे घरवारी आयशा सोलंकी वसवारनि खे अपील कंदे चयो त पसंद जो परणो करण बाद नारी जे माइटनि अहमद सोलंकी, लतीफ़, अनवर, शौकत, नवाब, सलीम दाहिरी ऐं ॿिनि मां जान जो ख़तरो आहे, उन लाइ तहफ़ुज़ फराहम करे हयाती बचाई वञे।